अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जो मेज़बान एहसान नारे जो अज ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कोरोना कमांड कंट्रोल सेंटर जी 1 मई जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान में मजमूई कोरोना केसनि जो अंग 17,611 थी वियो आहे, जॾहिं त मरंदड़नि जो तइदाद 406 आहे। हिन मर्ज़ मां सिहतयाब थींदड़ 4,351 आहिनि। सिंध जी अंदरि तेज़ीअ सां कोरोना जो अंग वधी रहियो आहे ऐं तइदाद आहे 6,675। पंजाब में 6,340, बलूचिस्तान में 1,049, खैबर पख्तूनख्वा में 2,799, गिलगित बल्तिस्तान 339, आज़ाद कश्मीर 66 ऐं इस्लामाबाद में 343 कोरोना जा मरीज़ थी विया आहिनि। ॿिए तरफ़ सॼी दुनिया में कोरोना जे मरीज़नि जो अंग 33,33,494, जॾहिं त मरंदड़नि जो अंग 2,35,136 आहे, जॾहिं त सिहतयाब थींदड़नि जो तइदाद 10,53,569 आहे। खैरपुर मां एजाज अखड़ जी रिपोर्ट मुताबिक़ IG सिंध ऐं DIG सखर जे हुकुमनि जी लताड़ इकानमिक ज़ोन थाणे जी पुलिस व्याजनि खे गिरफ़्तार करण बदिरां व्याजनि जी वंगार वांदे व्याज जी वसूली कराइण में लॻी पई आहे। इकानमिक ज़ोन पुलिस बासर रियाज़ कांदड़ो जी वंगार वांदे पोरियत मां हमीद कांदड़ो खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। व्याजी रियाज़ कांदड़ो खे पैसा ॾियो, ॿी सूरत में हमीद कांदड़ो खे हाफ़िराई करे छॾींदासीं। मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु हो त व्याज ते रियाज़ खां 4 लख वरिता हुआ, जंहिंखे 4 जरेब ज़मीन ऐं 10 लख रोक ॾियण बावजूदि जान न पई छुटे। पीपल्स पार्टी जी आड़ में पुलिस खे पैसा खाराए तंग करे रहिया वस वारा नोटिस वठनि। नसीराबाद मां गुलशन मघीअ जी रिपोर्ट मुताबिक़ 1 मई मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां नसीराबाद में मेहरान मज़दूर इत्तेहाद जे सदर अमीन चांडियो, राइस मिल्स यूनियन जे सदर रफ़ीक सोलंकी जे अॻुवाणी में शिकागो जे शहीदनि ऐं सिंध जे शहीद मज़दूरनि खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते अॻुवान ख़िताब कंदे चयो त हीउ मज़दूर ई आहे जेको गर्मी सर्दीअ में पंहिंजो पोरियो करे रहियो आहे, जंहिंखे पूरो उजूरो बि नथो मिले। पूरी दुनिया वांगुरु सिंध में बि लॉकडाउन आहे। मज़दूरियूं बंदि आहिनि। मेंदकश जे घरनि में फाका कशीअ वारी सूरत-हाल आहे, पर केर बि उन्हनि जी परगोड़ लहण लाइ तयारु न आहे। खैरपुर मां एजाज अखड़ जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर में 40 ॾींहं बि लॉकडाउन बरक़रार आहे। जुमे जे करे वधीक सख़्तु लॉकडाउन कयो वियो। आवाम जुमे निमाज़ बि घरनि ते अदा कई। मस्जिदनि में सिर्फ़ु 5 निमाज़नि खे छॾियो वियो। ॿिए तरफ़ तवील लॉकडाउन जे करे महिनतकश मज़दूर गरीब तबिको ॾाढियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सिंध हुकूमत तरफ़ां विरहायल राशन बि बलदियाती नुमाइंदनि जी मार्फत मनपसंद सरहदीअ वारनि खे विरहायो वियो, जॾहिं त हक़ीक़ी पोरियत अॼु बि इमदाद जे ओसीड़े में आहे। ॿिए तरफ़ पुलिस लॉकडाउन जी भॼकड़ी कंदड़ 123 मोटरसाइकिल सवारनि जा चालान कया। लॉकडाउन सबबि खैरपुर जे शाही बाज़ार, हैदरी बाज़ार, मरियम तोप चौक, पंजगुला चौक, छटरी चौक, माल रोड, स्टेशन रोड, खाकी शाह पुल, गाड़ी पुल, लुकमान रोड, सिविल अस्पताल रोड, चांडिया मोड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में कारोबार मुकमिल बंदि रहियो। शिकारपुर मां अब्दुल मालिक सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर में कोरोना जा 22 नवां केस कन्फर्म थी विया आहिनि। टोटल 474 टेस्ट वरिता विया, जिन मां 70 कन्फर्म थिया आहिनि, जॾहिं त 404 नेगेटिव आया आहिनि। केस वधण जे करे शहर जे 3 मॉलनि खे सील कयो वियो आहे। मॉलनि जी निगरानी ते मामूर पुलिस अहलकारनि में थरथलू मची वियो आहे। वाज़े रहे त शेख मोहल्ला, धीरपुर मोहल्ला ऐं हकड़ा मोहल्ला में ही वबा फैलिजी वई। ॿारनि ऐं औरतुनि खे बि हिन मर्ज़ पकोड़े वरितो आहे। कोरोना जे तकिड़े फैलाउ करे शिकारपुर जा शहरी सख़्तु मायूसी जो शिकार आहिनि।